दोस्तों उम्मीद आहे सब खुश हूंदा, खैरियत सां हूंदा। अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे 18 वॉल्यूम 40-35 एल्बम 2002 में रिलीज़ आहे। एल्बम तमामु सुठो आहे, बहितरीन आहे। ऐं हिन एल्बम जी सिलेक्शन जेका आहे ज़ुल्फ़कार मंगी सिलेक्शन कई आहे। एल्बम तमामु सुठो आहे। हिन में भलो गीत ऐं वहीद जी ख़ासि करे फरमाइश ते एल्बम आहे। असीं तुंहिंजे दर जा ग़ुलाम आहियूं, तमामु बहितरीन गीत आहे। ऐं ज़रूरी ॻाल्हि इहा ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हिन में असां कोई बि गीत शामिल न कयो आहे। काफ़ी दोस्त कमेंट्स कनि पिया, उहे चवनि पिया त गीत बि रखो, पर हाणे गीत यूट्यूब ते हर गीत मिली थो वञे। ऐं तव्हांखे ॿुधायां त अॼुकल्ह मां स्क्रीन ते लिखी मोकिलियांव थो, ठीकु आहे। पोइ तव्हां उहो सर्च कंदव न, इनशाला तव्हांखे हर शइ मिली वेंदी। मां लिखियो आहे टॉपिक, तव्हां लिखंदव मास्टर मंज़ूर ऐं डाट ॾेई टॉपिक लिखंदव, पोइ इनशाला तव्हांखे सभु एल्बम अची वेंदा ऐं मिली वेंदा, ठीकु आहे दोस्तों। ऐं हाणे तव्हांखे हिन एल्बम जे बारे में ॿुधायूं ऐं दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि, कुझु ॿ टे आहिनि, उहे शामिलु कयूं, उन खां बाद ॿुधाईंदासीं एल्बम जे बारे में। पहिरियों कमेंट्स कयो आहे अमीन अली, दिलू मोकिलियो आहिनि, उन चयो आहे VIP एल्बम आहे, वॾी महिरबानी। ऐं उनखां बाद शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे अदा सुपर हिट। सिराज अमन लाशारी भाउ लिखियो आहे नाइस। ऐं मूसा लाशारी भाउ दिलू मोकिलियो आहिनि, वॾी महिरबानी भाउ, कुर्ब लख थोरा लख लाइक। दोस्तनि जा कमेंट्स पूरा थी विया। ऐं तव्हांखे थोरी नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जीअं दोस्तनि खे ख़बर पए त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वारो चैनल आहे ऐं हिननि में असां गीत शामिल नथा कयूं। हिन में तव्हांखे इहो था ॿुधायूं त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा आहिनि ऐं कहिड़ा गीत जेके आहिनि उहे हिन वक़्तु बि माण्हू ॿुधनि पिया दिलि सां, चाह सां। एतिरो ई नंढिड़ो कमु रखियलु आहे। काफ़ी दोस्तनि खे पसंदि आहे, काफ़ी दोस्त पसंदि बि कनि था, लाइक बि कनि था, कमेंट्स बि कनि था, उन्हनि जो आऊं बेहदि शुक्रगुज़ार आहियां। काफ़ी दोस्त आहिनि। ऐं हाणे तव्हांखे ॿुधायूं था त हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि। पहिरियों गीत जेको लिखियो आहे ज़ुल्फ़कार मंगी साहबु लिखियो आहे गीत जा बोल लिखिया अथई ग़रीब जो क़दुरु न आहे। उनखां पोइ वरी ज़ुल्फ़कार मंगी जो कलाम आहे दिलि जा सूर ओ सरकार। ऐं टियों गीत आहे अलाह ॾिन बुरड़े जो गीत आहे, गीत तमामु सुठो आहे, तुंहिंजूं ॻाल्हियूं। ऐं उनखां पोइ मस्तो ई आहे, उनजो गीत आहे तमामु सुठो, रख मौला ते मिलंदासीं। उनखां पोइ ग़ुलाम नबी महेसर जी शाइरी आहे क़िस्मत में लिखिया सूर। ऐं उनखां पोइ ॿियो गीत आहे तुंहिंजी दर जा ग़ुलाम आहियूं, तमामु सुठो ऐं बहितरीनु गीत आहे। उनखां पोइ सागर शाह जी शाइरी आहे तुंहिंजो ॾुख मां दिलि में खयूं थो वञा, तमामु सुठो गीत आहे, तमामु हिन वक़्तु बि माण्हू दिलि सां, चाह सां ॿुधनि था। उनखां पोइ आहे हीअ बि सुठो गीत आहे, गीत जा बोल आहिनि सदमा ॾेई ॾेई। उनखां पोइ वही धकिड़े जी शाइरी आहे, तमामु सुठी, पंहिंजा ॾुख त ॿुधाए पहिरीं, तमामु सुठो गीत आहे। अज़ीज़ कोलाची जो आख़िरी गीत आहे। गीत जा बोल लिखिया अथई वाह तुंहिंजो हुस्न अथई, वाह तुंहिंजो हुस्न अथई, तमामु बहितरीनु ऐं ज़बरदस्त। तव्हांखे दोस्तो वीडियो कीअं लॻो? वीडियो बहितरीनु लॻो हुजे त लाइक ज़रूरु कंदा, कमेंट्स कंदा।